HRJDU न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हींअर रुख़ कयूं था डिस्ट्रिक्ट सांगड़ जो, जिते असांजी रिपोर्टर अयाज़ शाह मुताबिक़ ज़रई मैदनी कुदरती वसीलनि सां मालामाल ज़िलो सांगड़, जंहिंजे तालुके सिंजूर जी अवाम जंहिंखे का बि बुनियादी सहूलियत मैसर न आहे। खडणो ऐं फ़क़ीर जी खुई खे मिलाईंदड़ मेन रोड तबाहली जो शिकार, चूंडियल नुमाइंदा उज़र खायनि ते महदूद। जॾहिं त सखर खां पोइ नवाबशाह डिवीज़न खे आबपाशी निज़ाम जो मर्कज़ सम्झो वेंदो आहे, छो त हिते नारा नुसरत ऐं रोहड़ी कानाल पंहिंजा वाहड़ वहाए बक़ाया सिंध खे सैराब कनि था। मगर अफ़सोस, डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे तालुके सिंजूर जा रहवासी पीअण जे पाणी खां महरूम। ज़हर जो पाणी ज़हरीलो हुजण जे करे हेपेटाइटिस A, B, C ऐं कैंसर जहिड़ियूं मूज़ी बीमारियूं आम थी वियूं। जॾहिं त 3 ॻोठनि खे वॾनि शहरनि सां मिलाईंदड़ मेन फ़क़ीर खुई रोड केतिरनि ई सालनि खां आवाम खे सहूलियत ॾियण बजाए इलाइक़े वासियुनि लाइ अज़ाब बणियल। ॻोठ दरिया ख़ान बालादी जे ॻोठाणनि HRJDU न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा स्कूल ख़स्ता हाली जो शिकार आहिनि। मास्तर न हुअण जे करे असांजा ॿार बुनियादी तालीम खां महरूम आहिनि, जॾहिं त एॾी वॾी आबादी खे इलाज जी का बि सहूलियत मैसर न आहे। ज़िले नाज़िम आहे, चेयरमैन आहे, उहो बि असां मुंहुं ने नथो ॻाल्हाए। जमात न वञूं था, चए थो ख़ादिम खान ई वेठो, मूंखे ख़ादिम ॾे कुझु कोन थो। छा असांजो हक़ इहो ई आहे वोट ॾियण जो? ॿियनि खे उन ख़ुशी पंजाबी जे हथां मिलिया आहिनि। पंजाबी तेरी में वेठा आहिनि, जेको झिलर जे ॻोठ जा उन खे बि जमाल ने 5 गुंदियूं ॾिनियूं आहिनि, नलका ॾिना आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। गुरुद्वारा खान बालादी जो खडड़े खां 7 किलोमीटर ते रोड तव्हां हींअर ॾिसी आया आहियो। इन जो असां मोहम्मद खान जुड़ने जे खां पोइ बाद में असां न ॿुधो आहे को टेंडर वग़ैरह आयो आहे इन रोड जो। ऐं इन में पहिरीं ॻाल्हि त हिते असां वटि इहा अस्पताल वारी बि सहूलियत न आहे। स्कूल असां वटि आहिनि जेको मिडल ताईं 8 क्लास ताईं आहे, पर लेकिन मेन शइ आहे असांजी रोड ऐं अस्पताल ऐं पाणी जी सहूलियत। इहे 3 शयूं असां वटि न आहे। असांजो ॻोठ दरिया खान बालादी जो खडड़े शहर खां तक़रीबन 7 किलोमीटर अॻिते आहे। ऐं जंहिंमें जेको आहे सो रोड जो तक़रीबन मोहम्मद खान जोड़े जो ठाराए वियो। उन खां पोइ असांजो रोड न ठहियो आहे, न रिपेयरिंग थियो आहे। भई असांजो पाणी पीअण जे लाइ ख़राबु आहे ॾाढो। जेको हिते साई जा मरीज़ घणा थी विया आहिनि, हेपाटाइटिस B, C, D ऐं कैंसर। असां चयो आहे, पार्टी वारनि खे चयो आहे, हुननि चयो मंज़ूरु करायोसीं, वरी कैंसल थी वियो, वरी ॿियो दफ़ो असां मिनथूं कयूं आहिनि, अञा कुझु कोन थियो आहे। पंहिंजे पैसनि सां हर महीने जेको असांजो जेको बिल बि क्लियर थियनि पिया, वठनि पिया, उन हूंदे बि लाइट असांखे नथा ॾियनि। 2-3 कलाक अचे थी, वरी ॾींहंनि जा 2 ॾींहं 3 ॾींहं गुम आहे लाइट। असां हैदराबाद ते असांजो जेको विया आहिनि माण्हू, हिननि ते दायूं अथनि, सभु कुझु कयो अथनि। हुननि हिननि खे जेको आहे डायरी आहे, पंहिंजो हुज़ूर बख़्श की डायरी, उहो कंहिं ॻाल्हि खे मञी कोन, ऑफिसरनि खे नथो मञे। हले त मिलियल आहिनि, हले छा आहे ख़बर कान्हे का। हिननि वधीक ॿुधायो त अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद खान जुणिन जे दौर में असांखे रोड ठही मिलियो हो, उन खां पोइ रोड जी रिपेयरिंग बि न थी सघी आहे। रोड लाइ आयल किरोड़नि रुपयनि जो बजट हड़प कयो वञे थो। ज़िले नाज़िम ऐं चेयरमैन ख़ामोश तमाशाई बणियल। हिननि वधीक ॿुधायो त असां अबन ॾाॾनि खां वठी पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, मगर चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु उज़र खायनि ते महदूद आहिनि। ज़िलो सांगड़ ज़रात सां गॾु मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, पर अफ़सोस ज़िले सांगड़ जे सभिनी तालुकनि जा ॻोठ गैस जहिड़ी सहूलियत खां महरूम आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे त ज़री मैदनी ऐं कुदरती वसीलनि सां मालामाल सिंध, जेका पूरे मुल्क लाइ अनाज उपाए थी, उन जा ॻोठ रोड, रस्ता, गैस, सिहत, तालीम ऐं पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। दरिया ख़ान बालादी जे ॻोठाणनि हुकूमत वक़्त खां पुरज़ोर मुतालबो कयो त रोड जो तरक़ियाती कमु जल्द खां जल्द शुरू करे असांजी हिन अज़ाब मां जान छॾाई वञे। अली जाफ़री सोलंगी, HRJDU न्यूज़, हैदराबाद।